झिरका मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाइण पिया लखा दिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ त फिशरीज़ खाते के डायरेक्टर जनरल डॉक्टर मीर अलादाद टालपुर के हिदायतुनि ते किंजर ढंढ अंदर सनी ॼारे खाई बुलजी खजी ऐं भंगाली ॼार ज़रिए मच्छी जो गैर कानूनी शिकार कंदड़नि खिलाफ़ हैदराबाद स्पेशल टीम के इंचार्ज डिप्टी डायरेक्टर फिशरीज़ इक़्तिदार हुसैन बिरोही की अॻवानी में असिस्टेंट डायरेक्टर फिशरीज़ माशूक अली खोसो, फिशरीज़ वार्डन कमर ज़मान बिरोही, असिस्टेंट वार्डन फिशरीज़ सफदर सुठियो समेत पंहिंजी मुकम्मल टीम सां गॾु किंजर ढंढ में सर्च ऑपरेशन करे सवन जी तादाद में ढंढ अंदर लगल सना गैर कानूनी नुक़सानकार ॼार कढी पंहिंजे तहवील में वठी ज़ब्त करे छॾिया। उन मौके ते डिप्टी डायरेक्टर फिशरीज़ इक़्तिदार हुसैन बिरोही सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त किंजर ढंढ के गैर कानूनी ॼार वसीले तबाह करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी, मथस सख़्त कदम खयां वेंदा। हिन चयो त फिशरीज़ तरफ़ां बैक यार्ड किंजर हेचरी मां लखनि जी तादाद में मच्छी जो बीजो छॾियो वियो, उहो सिलसिलो जारी आहे। हिन चयो त AAP सिंध हुकूमत जे तावन सां किंजर ढंढ में हर साल 50 लख जे लॻ बेजारो छॾियो वञी पियो, जंहिंसां किंजर ढंढ जे माहीगारनि जो रोज़गार में बहितरीन वाधारो थियो आहे। उन खां अलावा किंजर ढंढ जे दाख़िली ख़ारिजी रेगुलेटरनि खे ॼारियूं हणी ढंढ मां ज़ाया थींदड़ मच्छी खे पिणु रोके छॾियो आहे। हिन चयो त किंजर जे मलान खे कंहिं बि हाल में अकेलो न छॾींदासीं। मलान जे रोज़गार में वाधारे लाइ फिशरीज़ खातो पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे।